रोहड़ी तालकेरे ॻोठ ॿरड़ा जे रहवासी ॻोठाणे नعमत ॿरड़ो पंहिंजी घरवारी ऐं नौजवान धीउ सां गॾु रोहड़ी प्रेस क्लब पहुची पंहिंजी बिरादरी जे बासर वॾेरनि ऐं कंधरा पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त हुन पंहिंजी न्याणी जी शादी बिरादरी में संगावती ॾे वठि तहत कराई हुई। हू मुंहिंजी न्याणी परणाए वठी विया मगर हुननि मुंहिंजे पुट जे नाले कयल संग ॿिए हंधि परणाए छॾियो ऐं मुंहिंजी धीउ खे घरां कढी छॾियो। 7 सालनि खां मुंहिंजी न्याणी मुंहिंजे घर में वेठी आहे। अहिड़ी सूरत-हाल बाद मुंहिंजी धीउ सखर जी अदालत में खुला जो केस दाख़िल करायो आहे मगर असांजे ॻोठ जा वॾेरा असांजो ठाह कराइण में राज़ी न आहिनि। वॾेरनि जे चुट ते असांजा मुख़ालिफ़ घरनि में घिरी मोतमार धमकियूं ॾींदा रहनि था ऐं हद थाणो कंधरा पुलिस बि वॾेरनि ऐं मुंहिंजनि मुख़ालिफ़नि सां ॿिट बणियल आहे। हुन नाला अख़्तियारनि खां घुर कई त तहरुक वठी इंसाफ़ ॾियारियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची